मां पेसूमल अजमेर मां आयो आहियां। मुंहिंजो हिते भाइटियो बि आयो आहे दुबई में मां बि आयो आहियां। हाणे आयो जो आहे त मां हिनखे ॻोल्हे थकिजी पियो आहियां, मूंखे मिले कोन थो। मां आवाज़ लॻायांसि थो, ॾिसां मथां हिते किथे मिले। ज्ञान प्रकाश है? ओ पुट ज्ञान प्रकाश है? अरे छो रोए छो तो? अरे पुट रोए छो थो? अरे बस कर घणो न ॻाल्हाए, हिते माण्हू छा सोचींदा? रोए छो थो? अरे ॻाल्हि ॿुध कॾहिं बि रोई करे न ॻाल्हाईंदो। कंहिंखे मूंखे सम्झ में न आयो। साफ़ चओ, छा छो रोए छो थो? 10 दराम ॾियो त ॿुधायां थो मामा। 10 दराम कारो मुंहुं थींदो? 10 दराम? अरे हिंदुस्तान मां आयो तव्हां रुली पिनी करे 10 रुपया चई त ॾिए, 10 दराम कोन मिलंदा? मामा दुबई आहे, हिते दराम लॻाइण पे रुपया न लॻंदा। दराम लॻाइण? दराम महांगो आहे हिते। 10 रुपया खपनि त पोइ ॿुधाए, पर रोई छो थो? मामा पहिरीं 10 दराम ॾियो न। मां तोखे 10 रुपया ॾींदुसि। घणी बकवास मुंहिंजे अॻियां बिल्कुलु न हलंदे। 10 रुपया हा वठ। होॾे मुंहुं कर, हमेशा पैसा ॾिसंदो आहियां। हा वठ 10 रुपया। हा ॿुधाए, हाणे तूं रोई छो पियो पुट? इन करे पियो रोवां मामा, हिन पैसनि जे करे? लाख जी लानत अथई बेवकूफ़। तूं मूंखां पैसा वठण लाइ रोए पियो? अरे ज्ञान प्रकाश है? अरे तरस तो सही यार, तरस। ये वाच? अरे यार ये वाच किथां आंदी अथई? ये वाच मूंखे डेडीअ ॾिनी आहे मामा। डेडीअ तोखे वाच ॾिनी आहे? छो डेडीअ वरी कहिड़ी ख़ुशीअ में तोखे वाच ॾिनी आहे? मामा हिकिड़े जोशीअ मूंखे चयो, जॾहिं तुंहिंजो डेडी गुज़ारे वेंदो न तोखे वाच मिलंदी। पर तुंहिंजो डेडी त जीअरो आहे। हा, पाड़े वारो गुज़ारे वियो, डेडी ख़ुशि थी करे ॾेई छॾी मूंखे। कारो मुंहुं करे आयो बेवकूफ़। अच्छा पर ॻाल्हि त ॿुधाए, तोखे अहिड़ी जो वाच मिली आहे त हिन में भला वक़्तु घणो थियो आहे? वक़्तु? हा मामा वक़्तु ॾाढो ख़राब थो हले। वक़्तु ख़राब थो हले? हा ॾाढो ख़राब। अरे बेवकूफ़, मां इहो थो पुछां त हिन में वॻा घणा आहिनि? वॻा? हा वॻा मूं वटि 2 आहिनि मामा। हिकिड़ो पाईंदो आहे, ॿियो लाहींदो आहे। अरे बेवकूफ़, पाईंदे लाहींदे त ॿियो पाईंदे न, उहो त मूंखे बि ख़बर आहे। वॻा तो वटि 2 आहिनि। मां इहो थो पुछां न में टाइम घणो थियो आहे? त पोइ ईअं चओ न मामा, ॻाल्हियूं घुमाए फिराए पिया था चओ। सिधो पुछो टाइम घणो थियो आहे। पुट ॿुधाए टाइम घणो थियो आहे? वॼी करे 10 मिंट। अच्छा वॼी करे 10? अरे मां तो ॿुधाए टाइम चङी तरह ॿुधाए, टाइम चङी तरह ॿुधाए। वॼी करे 11 मिंट। वरी उहा ई साॻी ॻाल्हि। मां तो चवां चङी तरह ॿुधाए छा थियो टाइम? वॼी करे 11 मिंट। मां वॼी करे 12 मिंट थियनि। अरे पुट घणा कलाक वॼी करे 12 मिंट? त पोइ ईअं चओ न मामा, कलाकनि जी सुई आहे कोन हिन में। तॾहिं इहो ढिंगर तुंहिंजे पिणे तोखे ॾिनो आहे हथ में? हा अहिड़ा हीअं करे पियो थो ॾेखारे। कलाकनि जी सुई लभे कोन, हीअं पियो थो वाच पियो थो ॾेखारे। पर वाच त आहे न मामा। वाच त आहे त बकवास न कर, पढ़ंदो आहीं। पोएं साल बि मां अजमेर मां आयुसि। तूं मुंहिंजे ख़्याल में 29-30 साल जो त हूंदे। 6 में 6 साल फेल, 7 में 7 साल फेल, 8 में कहिड़ा कारा मुंहुं कहिड़ा अक कारा कया अथई। हाणे 8 में किथे आहीं? मां 8 में आहियां मामा। 8 में आहीं? अच्छा 8 में पहुची आहीं? हा त पोइ कीअं पियो थो हले तुंहिंजी पढ़ाई कीअं पई थी हले? अरे पढ़ाई फर्स्ट क्लास पई थी हले मामा। अॼुकल्ह मुंहिंजा एग्ज़ाम इन दी नेशन पिया था हलनि। एग्ज़ाम इन दी नेशन? इहा वरी कहिड़ी बला आहे? इहा तव्हांखे कीअं ख़बर? अंग्रेजी आहे, तव्हां अजमेरी पापड़ वड़ियूं पिया ठाहियो। बराबरि। इहा त ॻाल्हि बराबरि आहे। मां अजमेर जो, मां हेॾो घणो पढ़ियल त न आहियां, त पर एग्ज़ाम इन दी नेशन छा आहे इहो मूंखे ॿुधाए।
अरे मामा एग्जाम इन दी नेशन इम्तिहान थींदा आहिनि न हाँ। उनखे चइबो आहे एग्जाम इन दी नेशन अच्छा इम्तिहाननि खे चइबो आहे एग्ज़ाम इन दी नेशन। हाँ। हा त पुट कहिड़ा तूं हुन में एग्ज़ाम इन दी नेशन में अक कारा करे आयो आहीं? अक घणा घणा पर्चा अॼु कहिड़ो पर्चो हुयो तुंहिंजो? अॼु ॿ पर्चा हुआ मामा ॿ असांजे वक़्त में त हिकु पर्चो हूंदो हुयो, हाणे ॿ पर्चा वरी कीअं हिक ॾींहं में ॿ पर्चा? मामा स्कीम उनजी चेंज जी हुई स्कीम चेंज जी हुई? हा असां चलो सभई शागिर्द आहिनि सभिनी मिली करे हड़ताल कई तॾहिं ॿियनि ते अची करे पहुता। अच्छा हा। त अॼु कहिड़ा कहिड़ा ॿ पर्चा हुया ॿुधाए? अॼु मुंहिंजो हो हिंदीअ जो सिंधीअ में ऐं हिसाब जो अंगनि में। हिंदीअ अच्छा हिंदीअ जो सिंधीअ में, देवनागरी सिंधीअ में, वाह, उनखे वाह, हिंदीअ जो सिंधीअ में, हा। ऐं हिसाबनि जो त अंगनि में थींदो। हा। हिसाबनि जो को क ख ख में थोरी थींदो, अंगनि में थींदो न। हा त ॾेखार पर्चो वर्चो जेको करे आयो आहियां उहो ॾेखार, ॾिसां तूं कहिड़ा अक कारा करे आयो आहीं यार। ईअं थोरी आहे, अजमेर मां आयो आहियां त मां तुंहिंजो हाल चाल त पुछी वञा। अच्छा हे हिंदीअ जो सिंधीअ में जेको 1 2 3 4 5 वाह वाह 5 सुवाल करे आयो आहियां सभु? सभु करे आयो आहियां। शाबाश। कोई पपी त ॾेखरी तव्हां थपकी त ॾियो। थपी ॾिसां न, पहिरीं ॾिसां कहिड़ा अक कारा करे आयो आहियां। पहिरियों सुवाल, खजीअ जा वण किथे थींदा आहिनि? मामा खजीअ जा वण डालडा जे दॿे ते थींदा आहिनि। लाख जी लानत अथई। छो मामा? खजीअ जा वण डालडा जे दॿे ते थींदा आहिनि? ॿियो न त छा डालडा जो दॿो कोन थींदो आहे घर में जंहिंजे खजीअ जो वण ईअं हूंदो आहे ईअं। अठे में मूंखे नथो लॻे तुंहिंजो कोई चाड़ो कोन्हे। अरे अल्लाह मामा। बेवकूफ़, हे त कारो मूं करे आयो आहियां हिन जो। ॿियो सुवाल ॿुधाए हाणे। हा हा शहनाई कंहिंखे चइबो आहे? हिनखे खोले सम्झायो। खोले ई सम्झायो। शहनाई कंहिंखे चइबो आहे? खोले सम्झायो। ॾाढो खोले सम्झायो आहियां। कीअं कीअं खोले सम्झायो आहे? हू शहनशाह अकबर जो नालो ॿुधो अथव? शहनशाह अकबर? हुनजो पुटु शहनशाह जहांगीर। हा जहांगीर उहो बि शहनशाह हो। हुनजो पुटु शहनशाह शाहजहां। हा अकबर जहांगीर शाहजहां इहे सभु शहनशाह हुआ न? इहे सभई शहनशाह हुआ न। हा इन जो जेको नाई हूंदो उनखे शहनाई चवंदा। शहनशाह जो नाई कंहिंखे शहनाई। हा इहो मूंखे ठीकु थो लॻे, शाबाश। हिन में मूंखे लॻे थो तोखे 10 मां 9 मार्कूं त मिलंदियूं ई मिलंदियूं। छो नव छो मामा? हेॾा शहनशाह ॿुधाया मां तंहिंजो नव छो? छो त 10 मिलंदा? बिल्कुलु। घणी बकवास न कर। मां तुंहिंजो माटेलो मामो आहियां, हिन जो मतिलबु ईअं न आहे त इहे तोखे 9 मिलंदी 10 मिलंदियूं। 9 तव्हां मिलंदियूं मुंहिंजा माटेला मामा कोन आहियो। हा? तव्हां मुंहिंजी माटेली मां जा सगा भाउ आहियो। न पुट, मां तुंहिंजी सॻीअ मां जो माटेलो भाउ आहियां। न मामा तव्हां मुंहिंजी माटेली मां जा सगा भाउ आहियो। वरी उहा ई ॻाल्हि, मां तुंहिंजी सॻी मां जो माटेलो भाउ आहियां। तव्हां मुंहिंजी माटेली मां जा सगा भाउ आहियो न मामा। पर मसलो इन जो त न आहे, असां विड़ूं छो? हा ठीकु आहे, तूं मुंहिंजो माटेलो भाणे जो, मां तुंहिंजो माटेलो मामो। घणो न ॻाल्हाए हाणे। हा ॾे ॿियो सुवाल ॾे। हाणे 10 मार्कूं त तुंहिंजियूं थी वयूं ॿिनि सुवालनि में। 20 मां 10 त कम करे छॾी। हा टियों सुवाल, नीम हकीम खतरे जान, इनखे चॿे चिथे करे ॿुधायो। चॿे चिथे छा ॿुधायां मामा? हिन जो जवाब त हिन जे सवाल में लिखियल आहे। नीम हकीम खतरे जान, इन जो सुवाल में कहिड़ो जवाब आहे पुट? मूंखे बि ॿुधाए, मां बि त सम्झां न। ॿुधो, नीम हकीम खतरे जान मतलब ए हकीम, हा तू लिम जे वण जे हेठां न वेह, तुंहिंजी जान खे खतरो आहे। ए हकीम, तूं लिम जे वण जे हेठां न वञो त तुंहिंजे जान जो खतरो आहे। छो भाई जान जो कहिड़ो खतरो अथसि? अलाए मामा, उते नांग थो थी सघे, बिच्छू थो थी सघे, कुतो चक पाए थो सघे, कुझु बि थो थी सघे। इहा ॻाल्हि थी सघे। मूंखे लॻे थो इहो बि तूं सही करे आयो। बिल्कुलु। त माना 1 2 3 30 मां 20 हिन में बि सुठियूं अची वेंदा। अच्छा सुवाल चौथों आहे, राति जो सिज छो न निकिरंदो आहे? राति जो सिज निकिरंदो आहे ऊंदे ऊंदी हिन करे नज़र न ईंदो आहे। हा इहा दिल्लीअ में बि ऐं असांजे अजमेर में बि ऊंदे में त नज़र न ईंदो आहे। हा पर मूंखे लॻे थो इन में 10 मां 4-5 मार्कूं मिली वेंदियूं। मामा त हर दफ़े मुंहिंजी मार्कूं कटाईंदा छो था वञो? इन करे थो कटायां कंहिं महिल। भला ठीकु आहे वधीक असांजे अजमेर में त ऊंदे में नज़र न ईंदो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा हाणे सुवाल 5, पेट जो सभ खां वॾो फ़ाइदो छा आहे?
मामा इनो जो जवाब त कंहिंखे बि न पियो अचे। हाँ सभई हीअं मुंहुं ठाहे हीअं सोचे अलाए छा छा उबता सुबता बूथ ठाहे। पोइ मास्टर जेको न उन खां पुछियऊं छा आहे। मास्टर चयो इहो सुवाल त सिलेबस में बि कोन हो। सिलेबस वरी कहिड़ी भला थींदी आहे बाबा सिलेबस? मामा सॼे साल जी पढ़ाई छा थींदी आहे उहो हूंदो आहे न उनखे सिलेबस चवंदा अच्छा, अंग्रेजी उनमें में। सॼो उहो ई पापड़ वड़ियूं ठाहियो बस सॼी ज़िंदगी अजमेर में। ही छा था कयो मामा छा था कयो? वो कोको पे लॻो कोको पे लॻो उहो ठीकु हा, हा, तोखे हा। कुझु नथो चवां तोखे कुझु नथो चवां। हा। त तूं मूंखे ॿुधाए भला हाणे तूं अच्छा तूं करे आई इहो? मां करे हीअं हथ सां लिकाए कोई ॾिसे कोन। हा भई पहिरीं त मां जवाब लिखां पोइ वरी सभिनी खे ॿुधाए छॾींदुसि। हा सिंधी माण्हू सुठा थींदा आहिनि न सभिनी खे मदद कंदा आहिनि ॿुधायो न पोइ सभिनी खे। हा, सभिनी हा खे त ॿुधायो। पुट तूं ॿुधाए तूं छा लिखे पेट जो सभ खां वॾो फ़ाइदो छा आहे? अगट वधण जे कम ईंदो आहे पेट में। पेट ते अगट वधण जे कम ईंदो हा, आहे ॿियो छा? ॿिए कंहिं कम न ईंदो आहे? न मामा ॿियो छा? माण्हू रोटी खाईंदा आहिनि हा अलाए छा छा खाईंदा आहिनि। मामा जेकॾहिं त अगट न वधंदो त छा थींदो ॿुधायो न। ॻाल्हि इहा मूंखे बराबरि त लॻे थी। हा पेट ते अगट त ॿधणो ई पवंदो बिल्कुलु। न ॿधंदो त बसि बस पोइ बस। हीअ हिकु माई हर पई चए पंहिंजे मुड़ुस खे थोरो अगट ढिलो सर हीअं पियो करे हीअं पियो करे। हा। त हुनखे चई त अरे हीअं छो था कयो सभिनी जे साम्हूं हा। छॾे ॾियो। चई छॾे ॾींदुसि त अॻो पोइ ख़राबु लॻंदो। त इहो अगट जो फ़ाइदो आहे। मां सम्झी ॻाल्हि इहा सम्झी। हा। अच्छा हे त तूं हिन में त मूंखे लॻे थो हिन भेरे अठों त तूं पास करे हिते। शाबाश शाबाश शाबाश। अच्छा ॿियो वरी हो जेको तूं चए पियो ॿियो बि हुयो तुंहिंजो पर्चो इहो इम्तिहान हुई इम्तिहान ॿियो छाजो हुई? हिसाबनि जो अंगनि में। उहो किथे आहे हिसाबनि जो अंगनि में? पुठियां ॾिसो न। पुठियां पुठियां मामा उते पुठियां न परते जे पुठियां ॾिसो न। अच्छा हिन जे ई पुठियां आहे। हा। अच्छा 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 हिकु अच्छा हिसाब हा। 1 2 3 4 5 6 7 वाह। त हिन में छा कयो अथई हिन में? मामा हिन में सिर्फ़ु 5 करणो आहे न। 5 हा के बि 5 कयो हा। के बि 5 करणा हा। मामा हिन में सिर्फ़ु हिकिड़ो ग़लति थी वियो। अरे मां सदके वञे सच ॿुधायो। मां सदके वञे तुंहिंजो पीउ तुंहिंजे मथां घोरजी वञे पुट मां छो घोरजी वञा। अच्छा ॻाल्हि ॿुध तूं मूंखे लॻे थो तूं मामे ते वियो आहीं पक तो हिसाबनि में मां बि ॾाढो होशियारु हुयुसि। पर तव्हां त मुंहिंजी सौतेली मां जा सगा सौतेली न माटेली मामा चमाटा मां तुंहिंजी सॻीअ मां जो माटेलो भाउ हुयुसि। तव्हां मुंहिंजी माटेली मां जा सगा भाउ आहियो। हा हा। अड़े मां तुंहिंजी सॻी मां जो माटेलो भाउ आहियां। तव्हां मुंहिंजी माटेली मां जा सगा भाउ आहियो मामा। न रो न पुट रो न मतिलबु मां तुंहिंजो माटेलो मामो आहियां तूं मुंहिंजो माटेलो भाणेजो आहे न इहो ई तो चवणु चाहीं न। हलो कीअं बि हिसाब लॻा पर असांजो पाण में प्यार केॾो आहे पाण में केॾो मोह आहे पाण में केॾी सिक आहे असां में। हा शाबाश शाबाश शाबाश। अच्छा हिन में तुंहिंजो हिकिड़ो ई सुवाल ग़लति आहे। अच्छा ऐं बाक़ी 4 मां कया ई कोन मामा। अठे में मां मूंखे नथो लॻे त तुंहिंजो कोई चाड़ो थींदो। छो न थींदो? तुंहिंजो चाड़ो आहे ई कोन तूं चढ़ंदे ई कोन। हाणे त चयो मां बिल्कुलु पहिरें नंबर में पास थींदो। पहिरें नंबर में हो त सिंधीअ में करे आयो आहियां न हिन में त सॼो कारो मूं करे आयो आहियां बेवकूफ़ किथां जो गॾु। अख में छा थो थिए? हाँ अख में छा थो थिए? हाँ यार हा गाड़ी है ना हाँ हिन में यार घणी देर खां मां ॾिसां पियो ईअं पिया अजमेर खां आयुसि न त अलाए कोयलो पइजी वियो अलाए छा थियो त हिन अख में ॾाढो सूर आहे। अच्छा तूं तुंहिंजो आहूजा हुयो न जेको डॉक्टर हिते रहंदो हो जेको होम्योपैथी जो इलाज कंदो हो उहो त गुज़ारे वियो मामा। आहूजा गुज़ारे वियो? हा पर गुरु मूंखे ॾेई वियो। तोखे गुरु ॾेई वियो त यार हिन जो हा इहो त चङो यादि ॾियारायो अखि ॻाढ़ी पई आहे अखि जो सूर जो छा आहे गुरु ॿुधाए मूंखे अखि में ॾाढो सूर आहे। मामा मुंहिंजे ॾंद में सूर हो मां त कढाए छॾियो। हाणे ठीकु थी वई? हा हाणे फ़र्क़ु आहे अहिड़ा इलाज त मूं चुटकियुनि में मां ठीकु कयां मां। हा ठीकु थी न हाणे? यार ॻाल्हि ॿुध वरी छा थियो? तबियत ठीकु न थी रहे। वरी छा थियो मामा? हाणे बुज़ुर्गी त अची वई आहे न। हा त वञो न पोइ। वञो न बीमारियूं बि घणियूं थियूं लॻनि ॾाढियूं थियूं लॻनि। हिकु अहिड़ी बीमारी लॻी वई आहे जो इहो होम्योपैथी जो इलाज उन में थी सघे थो तूं मूंखे ॿुधाईंदे? हा बिल्कुलु ॿुधाईंदुसि मामा। ॻाल्हि हीअं आहे जे मां खाई करे उथां थो त बुख नथी लॻे ऐं सुम्ही करे उथां थो त मूंखे निंड नथी अचे सम्झे। खाई उथां थो त बुख नथी लॻे
सुम्ही करे उथां थो त निंड नथी अचे इन बीमारीअ जो कोई इलाज ॿुधाए मूंखे मामा इन जो इलाज त अहिड़ो सवलो आहे खीसे में खणी घुमंदो आहियां मां हाँ हाँ। उहो ई होम्योपैथी वारो होम्योपैथी वारो अच्छा ॿुधाए हे वठो टे पुड़ियूं हा हिकु हा हे ॿ हा हे टे हा ठीकु आहे टे पुड़ियूं आहिनि पर हा। कीअं वठणियूं कीअं आहिनि हे वठणियूं आहिनि हिकिड़ी राति जो सुम्हण खां पोइ अच्छा ॿी सुबुह जो उथण खां पहिरीं अच्छा टी विच में कॾहिं बि वठी वठिजो हिकु राति जो सुम्हण खां पोइ हा हिकु सुबुह जो उथण खां अॻु में हा हिकु विच में विच में हलो ठीकु आहे ठीक त थी वेंदुसि न बिल्कुलु मां गारंटी इलाज कंदो तो हल ठीकु आहे मतिलब त ठीकु थियण सां आहे हा, न बिल्कुलु, हा मतिलबु मतिलब त ठीकु ठीकु थियण सां आहे हा। हल पढ़ाईअ में बि तो जेको कारो मुंहुं ॿारो मुंहुं कयो पर हिन में तूं कमु करे वियो आहीं हा तूं पर अलाए छा सुवाल ॿुआल बि केतिरा दफ़ा ईअं चवंदो मां हीअं मां हूअं मां घणी बक कंदो आहियां हाणे मुंहिंजो वारो आहे न हाणे पहिरीं बक छा मूंखे चवण ॾियो न हाणे सवालनि जा जवाब तव्हां ॾियो मुंहिंजे सुवालनि जा जवाब ॾियां थो हे वठि हे पहिरीं त पंहिंजो परचो संभाल हे वठि हा हाणे पुछ कहिड़ा सुवाल तूं पुछणु चाहीं मूंखां पर पुछ हिकिड़ी शर्त अथव हा जेकॾहिं सवाल जो जवाब न ॾिनुव हा त 50 रुपया मूंखे ॾिजो सुवाल जो जवाब न ॾिनो त 50 रुपया हा ऐं जे सुवाल जो जवाब ॾेई वियुसि त मां 20 रुपया तव्हांखे ॾींदोमांव तूं मूंखे 20 रुपया छो ॾींदे ऐं मां तोखे 50 रुपया छो ॾींदुसि भाई तव्हांजा त धंधा आहिनि न पापड़ वड़ियुनि जा अजमेर में मां कमाया थोरी थो इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में आई मां त हाणे कमायां थो तूं हाणे कमाए थोरो थो तूं मुंहिंजो वेचारो माटेलो भाणे जो हा हा त तूं पुछ सुवाल पुछ सवाल इहो आहे त उहो कहिड़ो पखी आहे हा जंहिंखे 12 सिंग आहिनि 12 सिंग 3 अखियूं आहिनि 4 नक अथसि 5 कन अथसि ऐं चोटी आहे न 62 ॾंद अथसि हीअं डिगा कारा हीअं लॻे थो हीअं वार वात मां पिया था निकिरनि ॾंद हा अच्छा ऐं हू हवा में उॾामंदो आहे अच्छा पाणीअ में तरंदो आहे ऐं ज़मीन ते हलंदो आहे हवा में उॾामंदो आहे हा पाणीअ में तरंदो आहे ज़मीन ते हलंदो आहे ऐं अलाए घणा ॾंद अथसि अलाए घणा पर अलाए घणियूं अखियूं अलाए छा 62 ॾंद न इहो नथो अचे नथो अचे न नथो अचे ॾियो 50 रुपया ठीकु आहे भाई नथो अचे त हाणे ॾियणा त पवंदा न 50 रुपया हे वठि हे 10 हे 20 हे 30 हे 40 हे 50 हा ठीकु आहे अच्छा हाणे तूं ॿुधाए इहो कहिड़ो पखी आहे जंहिंखे हेॾियूं शयूं आहिनि ॾंद बंद हे हो सभु कुझु आहे जेको हा हे वठो 20 रुपया इहे वरी छा जा मूंखे बि नथो अचे मामी 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 अरे मामी ॾिस तूं कहा तोखे मां मूंखे सदो ॾिसो मूंखे सदोरीअ खां ॾाढो डपु लॻंदो आहे हुनजो नालो न खणंदो खैर मां तोखे ॾिसो माटेली सदोरी माटेली किथे आहे सदोरी माटेली अथव न तव्हांजी मामी अच्छा उहो मुंहिंजो सहुरो माटेलो हुयो न त हुनजी सॻी धीअ त माटेली आहे अच्छा ॻाल्हि ॿुध इहा बकवास न कंदो कर तोखे पैसा खपनि सिधो चओ मामा मूंखे पैसा खपनि हीअं भाई हे पखी हीअं आहे हीअं मूंखे ॾियो हीअं कयो हीअं करे पैसा थो वठी वञे बेवकूफ़ ॿियो सवाल ॿुधायो हा ॿियो सुवाल पुछ पर इहा बकवास न कंदे मूंखां पैसा ईअं न वठंदे न ईअं न वठंदो हा ॿुधाए अच्छा सवाल इहो अथव छा थियो आवाज़ आयो त भाई माइक तुंहिंजो आवाज़ नथो अचे हा चओ छा कयां पोइ तूं मुंहिंजे में ॻाल्हाए हीअं हा हेलो मामा अच्छा वरी मामी अच्छा हा चओ हिकिड़ी भित ते 3 किवलियूं पयूं वञनि हा अॻियां वारी चए मुंहिंजे पुठियां 2 पुठियां वारी चए मुंहिंजे अॻियां 2 हा ऐं विच वारी चए मुंहिंजे अॻियां बि 2 पुठियां बि 2 अॻियां वारी चए थी पुठियां 2 इहा ठीकु आहे पुठियां वारी चए थी अॻियां 2 इहा बि ठीकु आहे विच वारी थी चए अॻियां बि 2 आहिनि पुठियां बि 2 आहिनि न इहो नथो अचे हा इहो ॿुधाए हा तूं ॿुधाए 20 रुपया ॾियो 20 रुपया ॾिए ॾींदा मां हा भाई वठ हे 10 हे 20 हा वठ हा ॿुधाए हाणे तूं ॿुधाए विच वारी किवली कूड़ पई ॻाल्हाए हल अंदर हल छो हल अंदर हल मामा हिकिड़ी परोली आखिरी हिकिड़ी परोली आखिरी पियो थो चए हिन में चओ परोली पंहिंजी आखिरी
अरे हिन में चओ यार पिरोली कहिड़ी वरी पिरोली तो ही छाए चओ हिकड़ी पिरोली आखे हा हां जेकॾहिं तव्हां जवाब न ॾिनो हा त 100 रुपया ॾींदो मूंखे ॾेई छॾियव त मूं वटि जेके पैसा तव्हां खां वरिता आहिनि वापसि कंदोमांव तोखे पिरोली ईंदी आहे हा हा असां यार सिंध में ॾाढियूं पिरोलियूं कंदा हुआसीं हा त पिरोली पुछ पिरोलियूं भंज चवंदा हा भंज 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 पिरोली ही ॾिसो हा ही मुंहिंजा ॿ हथ हा। रेलगाॾी जी पटरियूं आहिनि हे ॿ हथ तुंहिंजूं रेलगाॾीअ जूं पटरियूं आहिनि हा त हिनखे हटाए अथसि हा रेलगाॾीअ जूं तुंहिंजूं पटरियूं आहिनि हे ॿ हथ हा पोइ ऐं तव्हांजो हथ विच में इंजन पियो थो हले विच में अच्छा अख बंदि करे इंजन हलायो हा पटरियुनि सां टकराइण न घुर्जे इंजन अच्छा टकरायो त तव्हां हरायो मां खटियो अच्छा हा अख बंदि करे हाणे 50 दफ़ा हिन जे विच में पंहिंजी इंजन घुमायो 50 दफ़ा मूंखे ॻणणु न ईंदो आहे पुटु असांजे स्कूल में न 30 दफ़नि खां पोइ वरी ॿेर 30 करे ॻणाईंदा हुआ अजमेर मां पढ़ियो आहे न हा। पापड़ वड़ियूं पियो थो ठाहे चई 60 ॻणणा हूंदा त 2 दफ़ा 30 करे ॻणाईंदा हलो ठीकु आहे तव्हां 50 ॻणो 25 करे हलो 25 करे 2 दफ़ा ॻणिया न अखि बंदि करे ऐं जे हिननि सां पटरीअ सां न लॻो ऐं हा त मां खटी वेंदुसि 50 रुपया तूं ॾींदे ऐं न त मां तोखे ॾींदुसि अरे इहो त ॾाढो सवलो आहे हा हे 1 2 हे 3 अच्छा हीअ अखियूं बंदि हा ठीकु आहे हल 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8 हे 9 हे 10 हे 11 हे 12 13 14